सिज उलथे ससुई रत वरणु रोए पही न पांधी को जंहिं कर पुछे लोए मोड़ी वञी तोए मोटण जी कान करे। शाह उनखे ख़बर न हुई त रस्ते में सिज लहंदो। शाह ससुई खे इहा ख़बर न हुई त भली को बि मुसाफ़िर न हो, को बि परे परे ताईं को बि माना मैसेंजर बि न हो, पाही पांधी बि न हो जंहिंखां पुछे। शाह भला हुनजे सहारे निकिती छा घरों उहा डेस्टिनेशन मंज़िल जे तलाश लाइ। इहो ज़रूरी न आहे। मैसेज इहो थो मिले लाइफ में त ज़िंदगीअ में जॾहिं बि तव्हांखे पंहिंजी मंज़िल ते वञिणो आहे न या ट्रेवल करिणो आहे न, जर्नी उहो अकेले करिणो पवंदो। मुसाफ़िर बि तव्हांखे रस्ते में छॾे वेंदा, तव्हां उन्हनि जे आसिरे मंज़िल माना सफ़र नथा करे सघो ऐं पंहिंजी मंज़िल खे हासिल नथा करे सघो। यू हैव टू सर्च फॉर योर डेस्टिनेशन। तव्हांखे पंहिंजी मंज़िल पाण तलाश करणी पवंदी, उन पाण उन लोहे ते वञिणो पवंदो, उन जॻह ते। मोड़े वञी तोए। ज़िंदगी में अहिड़ा लाड़ा चाड़ा ईंदा आहिनि साईं जिते माण्हू कंफ्यूज़ थी वेंदो आहे, जीअं ससुई कंफ्यूज़ हुई, मोड़े वञे तोए, पर मोटण जी कान करे, पर रिटर्न न थियणो आहे, पोइ ते न आहे हटणो। हिकु दफ़ो तव्हां मंज़िल लाइ ॿाहिरि निकिरी आया आहियो, लुक एट द लेवल ऑफ जुस्तजू, स्ट्रगल, एपिक स्ट्रगल, कमिटमेंट बाय द इमोर्टल कैरेक्टर, अ वुमन कैरेक्टर ससुई, बीइंग अ वुमन, she sets out for a journey. She is in the search of the destination. She leaves her home. She is in the search of the destination. Sun sets down on the way. She weeps. She is weeping because she feels alone. She is deserted among the mountains. There was no traveler. There was no messenger. She could ask about the address that where she was heading towards her destination. But Mode Vanyeto, she looked confused. She was perplexed. But look the level of commitment. Motanaji kana kare. She was determined not to return. So message yo to mile na sher ma transitant de mustamil. So sasu yabri dastan number 4 ma sher padi kare po end kanus. Ta sijulathe sasui rat varnu roe pahi na pandhi ko जंहिं कर पुछे लोए मोड़े वञे तोए मोटण जी कान करे। उहो इहो आहे त हिकु दफ़ो ज़िंदगी में तव्हां सभई ॿाहिरि निकिरो था न त कमिटेड हुजो। मंज़िल ते वञी थक भॼणा आहिनि, जेकी बि थकावट हुजनि या कुझु बि। ऐं ॿियो ई ॻाल्हि इहो न सोचो मंज़िल लाइ निकिरो था त सिज लही वेंदो, पर चंड त निकिरी सघे थो न। चंड जो बि त आसरो कयो न, उमेद कयो न। सिज लथो त कहिड़ो फ़र्क़ु पियो, वरी चंड निकिरंदो, उनजे सहारे हलो, पर कंफ्यूज़ न थियो, कंहिंजे ॿिए जे सहारे ते मंज़िल हासिल न कयो, ॿाहिरि न निकिरो त को पही पांधी मिले।